सरवरी तंज़ीम के सदर मखदूम अहमद जमा काज़ी हाउस ते पहुंची काज़ी अरसलान और डॉक्टर काज़ी लियाकत से मुलाकात करे सियासी सूरत हाल ते गौर फिक्र और सलाह मशवरा कया। इन हवाले से वधिक तफसील ॾियण लाइ सफ़र लाइन ते मौजूद है मटियारी मां CN न्यूज़ जो रिपोर्टर फिदा हुसैन सोलंगी। जी फिदा हुसैन, छा तफसील आहिनि? जीअं त तव्हांखे आगाही ॾींदारूं त सरवरी तंज़ीम जे सदर मखदूम अहमद जमा काज़ी हाउस ते पहुची काज़ी अरसलान ऐं डॉक्टर काज़ी लियाकत सां मुलाकात कई ऐं सियासी सूरत हाल ते गौर फिक्र सलाह मशवरा कया। उन दौरान सरवरी तंज़ीम जे सदर मखदूम अहमद जमा गठियल माण्हुनि खे ख़िताब कंदे चयो त 24 जुलाई ते तीर ते ठप पाणी पाकिस्तान पीपल्स पार्टी जे सभिनी उम्मीदवारनि खे वॾी अक्सर सां कामयाब कराइणो आहे। काज़ी लियाकत चयो त हितां जो आवाम अॻु में बि मखदूम हाउस सां मुहबत रखंदड़ हुयो ऐं हिन वक़्तु बि मखदूम हाउस सां हितां जो आवाम मुहबत कंदड़ आहे। इंशाअल्लाह 24 जुलाई ते सभई ठपा तीर ते हणी पाकिस्तान पीपल्स पार्टी उम्मीदवारनि खे वॾी अक्सर सां कामयाब कराईंदासीं। उन वक़्त मीर मुस्तफ़ा जाफ़री साबिक़ा चेयरमैन काज़ी वक़ार कामरेड अनवर सोलंगी ॿिया पिण मौजूद हुआ। जी मेहरबानी फिदा तफसीलन खां आगाह करण जे लाइ।